छो जो आदत होंदी है न हर को मानू पांजी आदत वस थींदो आहे मुके ते तां ईअं ॾिठो हूंदो हर के मानू में का न का आदत होंदी आहे वो के में केड़ी त के में केड़ी घणन मानू के जगियण जी आदत होंदी आहे केर बुधे या न बुधे हुन के ब कलाक रड़ियूं करणियूं माना करणियूं घणन जी वरी अड़ी आदत होंदी आहे कुछ भी ॻाल्हाईंदा आहिनि त पंहिंजे पीउ जो हिकिड़ो अखर विच में फिट कंदा आहिनि जिए ता बुधो हूंदो घणन की आदत होंदी आहे छा बुधई बुधई या न ॼण असीं बोड़ा आहियूं हर ॻाल्हि ते इहो अखर ज़रूर चवंदा छा बुधई बुधई या न अरे भाई बोड़ो कोन आहियां बेड़ी तरई पर आदत घणनि जी माण्हुनि जी आदत होंदी आहे छा सम्झे न सम्झे ॼण असीं चरिया आहियूं अहिड़े नमूने सां हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो हुनजी आदत कहिड़ी हूंदी कुझु बि ॻाल्हाईंदो न हिकिड़ो पिणस जो अखर ॾिनल हो अंग्रेज़ीअ जो अखर आहे टच उन टच अखर खे ज़रूर हुन में टच कंदो फिट कंदो हिकिड़े ॾींहुं मां दुकान खोले वेठो सुबुह साण 11:30 खनि थिया 10:30 ॾींहुं महिल अगरबत्तीअ ते ॿारी त धणी परियां आयो स्कूटर ते ॿियारे स्कूटर परियां रड़ कई थी परमानंद मुझे 2 मिनट बी यार अगरबत्ती डोका जी परमानंद अरे निभागा 2 मिनट मार त कर यार अगरबत्ती भणिया भगवान के रिझाण चंटा सजो डी मुझे इन में निकरण दो ए परमानंद छा यार ती यार 11:30 थी यार मुझे 11 बजे ऑफिस टच थियणो आहे शाम जो 6:30 बजे चई तो के टच थियण वेठो हुजां कमाल जो मानू यार जो डी चई वने चई वियो त 7 बजे जी टच थई तो तू आए अरे जी 7 न मां 7:30 बजे जी टच थियो हिते खबर पई तू निकरी हुई वियो तू हनुमान जे मंदिर में मां हनुमान जे मंदिर में आयसि उते तोखे टच थियण उते तू कोन गजे हनुमान जी भगवान के मां टच थी आयसि वरी रात जो 9:30 तुझे घर पहुतुसि तोखे टच थियण उते तू कोन गॾे पुछी ॾिसांसि भाभीअ खां मां भाभीअ खे टच थी वियोसि आदत टच जे शहंशाह वाह वाह वसण शाह रोड़ी ते रहबर मां हिते 77-78 2 साल आयोसि माना 24 सालनि खां पोइ मुंहिंजे साईं मुंहिंजो कर्म खोलियो आहे जो हिन भेरे वरी हिन वर्सीअ ते हूअं त हर साल ईंदो आहियां साल में 2-4 दफ़ा ईंदो आहियां संतनि सां मुलाक़ात करे वेंदो आहियां दर्शन दीदार करे वेंदो आहियां पर मेले जी त मस्ती अलॻि हूंदी आहे अॼु 24 सालनि खां पोइ मुंहिंजे भॻवान उहो भाग वरायो आहे पर अॼु उन वर्सीअ में अॼोकी वर्सीअ में हिकिड़ो फ़र्क़ु आहे जो 77-78 जी वर्सीअ में मुझे साईं खां वधीक मुझे यार मुझे महबूब मुझे जीअ जो जानी गिचीअ जी गानी मुझे यार साईं गुरमुख दास जेको सभिनि संदो यार हो अॼु हिन पिड़ में कोने उनजी हिकिड़ी तमन्ना हुई पर माना त सिंध हलंदासीं त गॾु हलंदासीं जॾहिं मां सिंध वियुसि तॾहिं साईं जन जी तबियत ठीक कोन्हे उतां थी आहे सॼो आंखों देखो अहवाल जीअं कमेंट्री पढ़बी आहे तीअं मथे वेही करे साईं जन खे सॼो भई 19 ॾींहं मूं ते किथे किथे कीअं कटिया हिकु हिकु अहवाल ॾिनो चयूं रख रोड़ी वारे ते यार मथे साल वरी गज हलंदासीं इहा 99 जी ॻाल्हि वरी 2000 में वियुसि पर अॼु उन यार जूं उन महबूब जूं उहे ॻाल्हियूं हिकु हिकु पल मूंखे यादि आहिनि अचो उन वसण घोट जी हिन वर्सीअ ते वसण घोट जूं 2 निशानियूं आहिनि जंहिंमां ख़बर पवंदी आहे त हे वसण घोट आहे साईं गुरमुख दास जिन जो जेको रूप हो छो जो उन्हनि जी जेका हिकिड़ी वसण शाह जे शान में हिकिड़ी पिक्चर ठही हुई वीडियो फिल्म उन में वसण शाह जो रोल साईं गुरमुख दास पाण अदा कयो त साईं गुरमुख दास खे जॾहिं मां ॾिसंदो हुउसि त मूंखे साईं वसण शाह जी मूरत साम्हूं अची वेंदी हुई उन यार जूं निशानियूं कहिड़ियूं साईं वसण शाह जूं जेके मां ॿुधायां थो ध्यानु ॾिजो हो ब्लेक दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा
मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार तोता वञा मां बलिहार वाइट धोती वारा तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार तोता वञा मां बलिहार ओ संगत की अरदास आहे संगत जी अरदास ओ संगत की अरदास आहे संगत जी अरदास पूरी कर सभिनी जी आस तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार ओ संगत जी अरदास आहे संगत जी अरदास पूरी कर तूं सभ जी आस तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ीअ वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रोहिड़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रेवड़ीअ वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार शाही तुंहिंजो शान आहे शाही तुंहिंजो शान ओ शाही तुंहिंजो शान आहे शाही तुंहिंजो शान तुंहिंजे महर मया जो दान तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार ओ शाही तुंहिंजो शान ॾींदे महर मया जो दान तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रोहिड़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ीअ वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार है नहीं बाहर निकल गया भाई साहब उधर से नहीं निकला है इधर आओ इनके बाहर निकल गया ओ सुहिणो तुंहिंजो मंतर आहे सुहिणो तुंहिंजो मंदर आ सुहिणो तुंहिंजो मंतर आहे सुहिणो तुंहिंजो मंदर जंहिंमें पूजल थे तो अंदर तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार सुहिणो तुंहिंजो मंदर जंहिंमें पूजल थिए थो अंदर तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं साईं रोहिड़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ीअ वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार बलिहार ढोलण वञा मां बलिहार साईं रुड़ीअ वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार ये
अंदर में उजियारो ओत तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार वारी तुझी जोत अंदर में उजियारो ओत साईं वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं मुरली वारा तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साल तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार सुन तू मुझो साल हिते अचा सालों साल वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रोहिणी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार दात तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार ओ भागन वारी रात सारी संगत के तू दात तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रोहिणी वारा तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार बलिहार साईं वञा मां बलिहार साईं रोहिणी वारा तोता वञा मां बलिहार ढोलण वञा मां बलिहार कारी दाढ़ी वारा तोता वञा मां बलिहार साईं वञा मां बलिहार फुल बसण घोट की जय शहंशाह बादशाह की जय। हा दादा हिकिड़ी ॻाल्हि पई यादि पई मुंहिंजा सजण मूंखे हींअर छा जो टाइम अहिड़ो थी वियो आहे कंहिंजो ॾोह बि कोन्हे समय जी बलहारी आहे हा हा न कॉमेडी खोड़ वो तो मुझे मेन धंधो आहे दादा
परमानंद हुजे ऐं कॉमेडी न करे त कम कीअं हलंदो? वाह 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 मुंहिंजा सजन। पुट कहिड़ा बि हुजनि, पुट कहिड़ा बि हुजनि, भले कारा रोड जहिड़ा हुजनि, नक मां सींगूं पयूं वहनि, चढी आली लॻी पई हुजे, कारा रुड जहिड़ा हुजनि, डामर जहिड़ा धूड़ जहिड़ा हुजनि, पर माउ खे पुट वणंदा आहिनि। माउ खे अहिड़ा वणंदा आहिनि जो चटियो पई चटींदी आहे। शरण बचड़े जे अख में ॻोढ़ो ॾिसे, आई मां कुर्बान वञा, आई मां घोरी वञा, आई मुंहिंजो ऋतिक। हाणे जॾहिं अहिड़ा जे ऋतिक थिया त हिंदुस्तान किथे पुॼंदो? पर न्याणियूं सदाई सदोरियूं साईं, वेचारियूं ॿई कुल तारींदियूं, खाईंदियूं घोटनि जो, ॻाईंदियूं सदाई माइटनि जो। जीए बचे मुंहिंजो भाउ। घोट भले 5 स्टार होटल में वठी वञे, 20,000 रुपए जो बिल कढाए अचे, पर हराम जो यादि हुजेसि। पर जेकॾहिं भुल में न मानस चौथे नंबर मां 5 नंबर में वठी आई ऐं 5 रुपए जी पाणी पूरी खाराई, वो सदी उम्र पई ॻाईंदी, आई मम्मीअ वटि वियसि, मुंहिंजी अम्मा मूंखे 5 नंबर वठी हली, ॼण अमेरिका वठी वई अथसि।